नासरीन, जामशोरे हैदराबाद ऐं कोटड़ी जे सुजाण धुरिन पारां साल 2020 जे आख़िरी सिज खे अलमंज़र वटां अलविदा कयो वियो। इन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली मुराद चांडियो। जामशोरो हैदराबाद ऐं कोटड़ी जे सुजाण धुरिन पारां साल 2020 जे आख़िरी सिज खे अलमंज़र वटां अलविदा कयो वियो। गुलनि सां सिंध जो नक्शो तयारु करे सिंध ऐं सिंधु दरिया खे गुलनि जी भेटा पेश कई वई, जिते शरीक माण्हुनि सिंध, सिंधी क़ौम, सिंधु दरिया ऐं सिंधी ॿोली जी तरक़ी ख़ुशहाली लाइ इज्तिमाही दुआ घुरी। जामशोरे में अलमंज़र खां हेठि सिंधु दरिया जे डाउन स्ट्रीम में जामशोरो, कोटड़ी, हैदराबाद जे अदीबनि, दानिशवरनि, शाइरनि, फ़नकारनि, क़ौम परस्तनि, तोड़े सियासी, समाजी, इल्मी अदबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं सिविल सोसाइटी जे अॻुवाणनि पारां सिंधुअ जे ओलहंदी कंधीअ तां साल 2020 जे आख़िरी सिज खे अलविदा कयो वियो। सिंधी अदबी संगत, जामशोरो शेरी एक्शन कमेटी, जामशोरो जिदोजहद कमेटी, अब्बास फाउंडेशन ऐं सगा जे अॻुवाणनि, वकीलनि, शाइरनि, फ़नकारनि ऐं शहरियुनि सिंधु दरिया में गुल निछावर करे मेणबतियूं ॿारे सिंध समेत मुल्क ऐं क़ौम जी सलामती ऐं ईंदड़ साल में बहितरी लाइ दुआ घुरी। इन मौक़े ते सुजाण धुरिन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त जेके असांजा लेखक, अदीब, शाइर, मोहक़क़ असां खां विछड़ी विया ऐं ताज़ो ई ताज़ो वेझड़ाईअ में ई साईं कलंदर शाह लकियारी हो, साईं दुर्महमद पालारी हो ऐं रसूल भाई दर साहब हो ऐं हमीन पारिस साहब हो। इहे बि असां खां विछड़ी विया आहिनि। असांजी दुआ आहे त उन्हनि खे अलाह साईं जन्नत नसीब करे सभिनी खे, ऐं दुआ आहे त अलाह साईं सिंध खे ख़ुशहाल ऐं आबाद रखे। अॼु जीअं त असीं अलमंज़र जामशोरो जी पुल दरिया ते हिन 2020 जे सिज खे अलविदा करण लाइ जामशोर जा समाजी ऐं सिविल सोसाइटी जा जेके बि दोस्त आहिनि, फ़नकार, शाइर, अदीब, असां गॾु थिया आहियूं। दुआ आहे त अल्लाह ताला जेको असांजे लाइ 2021 जो सिज उभारींदो नए साल जो, अल्लाह ताला सभिनी लाइ ख़ुशियूं खणी अचे। ऐसा लगता है कि बहुत ही भयानक ख्वाब था और अल्लाह करे कि हमारा आने वाला जो साल है 2021 वो इस तरह हो कि हमारी आँख खुले और हम खुशियाँ और अमन देखें। ये जेके 2020 कोविड-19 सां असांजा प्यारा जेके असांजा विछड़ी विया, ही साल असांजे लाइ इलाही ॾुखियारो रहियो आहे। इंशाअल्लाह जेके ईंदड़ साल आहे, जेके असां चऊं था जेके ग्रुप थी रहियो आहे सूरज, ऐं ईंदड़ जेके नयो उभरंदो त असांजे लाइ ख़ुशियूं माणे। वॾियूं वॾियूं शख़्सियतूं असां खां विछड़ी वियूं। उनखां अलावा किरोना जहिड़ी वबा, हिकिड़ी आलमी वबा जंहिं तबाही मचाए छॾी सॼे जग जहान जी, तमामु वॾी तकलीफ़ वारी हीअ जेका आहे साल जी सूरत हाल रही। पर बहरहाल ईंदड़ साल जे लाइ असां वरी पंहिंजा हौसला बुलंद रखूं ऐं पाण संभारियूं ऐं ईंदड़ साल में पंहिंजे मालिक में, पंहिंजे धणीअ में, बाज़ारे मालिक में इहा उमेद था रखूं त उहो असांजे लाइ नए साल खे सोभारो साबित कंदो। साल 2020 जे आख़िरी सिज खे अलविदा करण लाइ आयल साञा वंदन उमेद ज़ाहिर कई आहे त साल 2021 मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली वारो साल साबित थींदो। अली मुराद चांडियो, आवाज़ टीवी।